दोस्तों, जॾहिं असां नंढा हूंदा आहियूं तमामु घणा सुवाल पुछंदा आहियूं ऐं उन्हनि मां हिकु तमामु मशहूरु सुवालु असांजो इहो बि हूंदो आहे त चंड चमके छो थो। कल्ह 14 जी राति हुई ऐं तव्हां चंड खे ॾिठो हूंदो ऐं इहो सुवालु पाण खां पुछो हूंदो त चंड एॾो चमके छो थो। त अॼु उन ई सुवाल सां मां तव्हां सां गॾु आहियां त चंड चमके छो थो। त अचो त उन ते ॻाल्हायूं था। चंड मून खिला में असांजो साथी आहे। उहो धरतीअ जी साइज़ जे 3 हिसे जे बराबरि आहे ऐं हिकु अजीब दुनिया आहे। वेझो पिणु आहे, अटकल 3,86,000 किलोमीटर परे आहे। यादि रखो, असां हिते फ़ल्कियात जे बारे में ॻाल्हायूं था। रॉकेट जी मदद सां खिलाई मशीन जे ज़रिए उते पहुचण में सिर्फ़ु 3 ॾींहं लॻनि था। चंड उन करे चमके थो, उहो असांजे मक़ामी तारे सिज जी रोशनीअ जो अक्स ॾेखारे थो। जीअं त उहो धरतीअ जे चौधारी हिकु महीने में चौधारी फेरो लॻाए थो, असां उन जी चुरपुर सबबि संदसि दायरे जा टुकड़ा टुकड़ा ॾिसूं था। असुल में अंग्रेज़ी लफ़्ज़ मंथ महीनो चंड मां वरितलु आहे। नओं चंड तव्हां ॾिसी नथा सघो, छाकाणि त उहो सिज सां सिधी लकीर में हूंदो आहे ऐं सिज जी रोशनी चंड जे तमामु परे वारे पासे ते पवे थी। पर जीअं त चंड हरकत कंदो रहंदो आहे, सिज उन जे किनारनि खे पकड़णु शुरू करे थो ऐं उन खे अधु गोल सन्हड़े चंड तौरु रोशन करे थो। जेकॾहिं तव्हां वटि दूरबीन हुजे त चंड खे ॾिसण जो इहो बहितरीनु वक़्तु आहे। पाछा तमामु वॾा ऐं कारा हुजनि था। उहे सचपुच चंड जे ड्रामाई ख़ासियतुनि खे उजागर कनि था। उन ते तमामु वॾा कारा निशान नज़र ईंदा, जेके शमसी निज़ाम जे इब्तिदाई ॾींहं दौरान थियल खिलाई बमबारीअ जा निशान आहिनि। जीअं त चंड वटि पंहिंजे मथाछिरे खे ढकण लाइ को वायुमंडल न आहे, तंहिं करे उहे दाग़ पंहिंजे असुल शिकिल में जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। मुकमल चंड तॾहिं थिए थो जॾहिं चंड सभ खां वधीक रोशन थिए थो ऐं सिज जे साम्हूं आसमान में हुजे थो। हाणे तव्हांखे दूरबीन कढण जी ज़रूरत न आहे, पर उन जे मुहांडे खे बिना दूरबीन जे ॾिसी सघो था। तव्हां चंड जूं अखियूं, नक ऐं वात ॾिसी सघो था। असुल में उहे कारा दाग़ 3.8 अरब साल अॻु चंड खे लॻनि खिलाई पथरनि जा निशान आहिनि। हर साल कुझु न कुझु ड्रामाई थी सघे थो। चंड जो मदार धरतीअ खां कुंडाए थिए थो ऐं कॾहिं कॾहिं मुकमल चंड धरतीअ जे पाछे मां गुज़री सघे थो। ईअं मुकमल चंड गिरण जो शानदार नज़ारो ॾिसण में अचे थो, या वरी चंड ग़ाइब थी वञे थो। उहो नज़ारो सचपुच ॾिसण वटां आहे। चंड असांजे आसमाननि में तमामु घणो रोशन थी सघे थो, जेकॾहिं उन जो रंग अञा हल्को हुजे हा ऐं नतीजे तौरु वधीक अक्स छॾे हा। अपोलो खिलाबाज़ जन 1960 में चंड जो दौरो कयो ऐं उहे जॾहिं 1970 ईस्वीअ दारे चंड ते पहुता त एॾो हैरान थिया त जबल केॾा न कारा हुआ। नील आर्मस्ट्रांग चंड ते पेर रखण वारो पहिरियों माण्हू हो। उन लिखियो त उन जा रंग काराण वांगुरु आहिनि। जेकॾहिं तव्हां सोचो था त उहो सींगारियल रंग आहे त पोइ दुरुस्त हूंदा। हिकु लेखक जंहिंखे नील आर्मस्ट्रांग पसंदि कंदो हो, तंहिं हिकु कारे भूरे रंग खे बयानु करण लाइ इहे लफ़्ज़ चया हूंदा, जंहिंजो को नालो न हो। ऐं दोस्तों, मां उमेदु कयां थो त तव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो त चंड छो चमकंदो आहे। तव्हांजी वीडियो ॾिसण लाइ महिरबानी ऐं तव्हां कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो त तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻी। इन सां मुंहिंजी बि दिलि तमामु घणी ख़ुशि थींदी आहे। ऐं अगरि तव्हां वटि कुझु सुवाल आहिनि जिन्हनि ते आउं वीडियो ठाहियां त उहे मूंखे ज़रूरु कमेंट करे छॾिजो।